कन्न खोले ॿुधी त छोकिरी, तुंहिंजी शादी थींदी त मुंहिंजे भाइटे वक़्त सां थींदी। बस तव्हां पंहिंजो ॾाढ ॿियनि खे ॾेखारिजो। यासीन, छोकिरी जिथे कैद आहे न, पहिरियां उन जाइ जी जांच कबी, पोइ हमराह वठी पूरी पंहिंजी ताक़त सां उन्हनि जे मथां हमिलो कर ऐं छोकिरी खे छॾाए ईंदासीं। तुंहिंजी बहाल जे ॻोठ में ॼाण सुञाण आहे, कंहिं मुख़बर खे छॾे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं टकरार ड्रामे जी ईंदड़ किस्त में छा थींदो। छा दरिया खान पंहिंजी मंग खे बहावल खान जे क़ैद मां आज़ाद कराइण में कामयाब ईंदो? छा बहावल खान उन छोकिरीअ जी शादी वक़्त खां कराए छॾींदो? छा नवाब खान हाणे शेर अलीअ खे सिजावल खान जे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो? छा सिजावल खान हाणे शेर अलीअ खे गिरफ़्तार करे वठंदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां वाक़ई दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे दरिया खान मूंसां ते पूरो ज़ोर लाईंदो त तूं मूंखे छोकिरी जी जांच वठी ॾे त छोकिरी क़ैद कहिड़ी जाइ ते आहे, छो जो तुंहिंजी बहावल खान जे ॻोठ में ॼाण सुञाण आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त नवाब खान हाणे पूरी कोशिशि कंदो त सिजावल खान खे शेर अली जे हथां मारायां ऐं हू इन चाल में कामयाब थियण जी कोशिशि कंदो, लेकिन सिजावल खान सियाणो मल आहे ऐं हिन जे बारे में कॾहिं बि कोन ईंदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त बहावल खान हाणे इहो ई चाहींदो त छोकिरी जी शादी वक़्त खां कराए ऐं दरिया खान खे पंहिंजी नज़रुनि में किराए छॾियां। दोस्तों उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं वीडियो खे लाइक करे छॾंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾंदा। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।